बाबा साईं मूं वचन कयो आहे त जेसी ताईं अदा सां गॾु बाबा साईं जे कातलनि खां ऐं पलांद नथो कया, उनखे मौत जी निंड नथो सुम्हाया, तेसी ताईं मुंहिंजे लाइ हिन घर में निंड हराम आहे। जाबिर मां मरण नथी चाहना। मैडम जे तू नथी मरण चाहीं त पोइ चाकर खान मरदो। त पोइ मारियो न चाकर खान खे। जेकॾहिं सुहिणीअ ते चाकर खान जी बुंगले में नज़र पई थी वञे न ऐं सुहिणी उनखे वणी थी वञे त ज़ाहिर आहे हू मूंखां रिश्ते जी घुर कंदो ऐं आसानीअ सां सुहिणीअ जी मां चाकर खान जे हवाले करे छॾींदुसि। पोइ ख़बर में छा थींदो? असां सभई पाण में मिली करे सलाह मशवरा करे तव्हांजे पुफीअ खे खाराईंदासूं ज़हर, रस्ता ई साफ़। पोइ हिन चाकर खान जी मिल्कियत ते उठो असांजो कब्ज़ो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।